सिंध जी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। कराची, हैदराबाद, सखर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पार्टी अॻवाननि सालगिरह जो केक कटे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे यादि करे खेसि भेटाऊं ॾिनियूं। हैदराबाद जे डिस्ट्रिक्ट काउंसिल जे पार्क में पार्टी अॻवाननि सगीर कुरैशी, ज़ाहिद बुरगड़ी ऐं ॿियनि सालगिरह जो केक कटियो, जिते कारकुननि ऐं जियालनि वॾे अंग में शिरकत कई। इब्राहिम हैदरी टाउन जे चेयरमैन नज़ीर भुट्टो, वाइस चेयरमैन रफ़ीक जत पारां शहीद जमूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 70हीं सालगिरह जो केक टाउन ऑफिस में कटियो वियो। सालगिरह तक़रीब में टाउन मेंबर्स, यूसी वाइस चेयरमैन्स ऐं पार्टी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे इब्राहिम हैदरी टाउन जे चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो चयो त शहीद जमूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ सालगिरह जी तक़रीब रखी वई। शहीद बेनज़ीर भुट्टो जमूरियत जी बहालीअ लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं। फ़कीराबाद में बेनज़ीर भुट्टो साहिबा जी सालगिरह जो केक काटियो वियो। फ़कीराबाद टाउन जे चेयरमैन सिराई निसार हुसैन ख़ासकैली ऐं वर्करनि पारां शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी 70हीं सालगिरह जी तक़रीब टाउन कमेटी फ़कीराबाद में मुनक़िद कई वई। हाला में बि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 70हीं सालगिरह जे मौक़े ते मखदूम हाउस हाला खां ज़िले काउंसिल ताईं चेयरमैन मखदूम अहमद ज़मान, वाइस चेयरमैन सैयद अली मुर्तज़ा शाह, म्यूनिसिपल कमेटी हाला जे चेयरमैन ज़वार गुल मोहम्मद पंवर जी अॻवानीअ में रैली कढी वई। रैलीअ जो मुख़्तलिफ़ हंधनि ते इस्तक़बाल कयो वियो ऐं अॻवाननि खे अजरकूं, लुंगियूं पहिराए मथनि गुलनि जी वर्खा कई वई। बिरशाह टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद ख़ावर हुसैन शाह लतीफ़ी, वाइस चेयरमैन राना मोहम्मद उस्मान राजपूत ऐं सरवरी जमायत भिटशाह जे सदर फैज़ अब्बास मल्हा जी अॻवानीअ में भिटशाह टाउन कमेटीअ जी ऑफिस में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जो केक कटियो वियो।